शाह महमूद कुरैशी पंहिंजी पार्टी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मथां ॾमरजी पियो आहे। पंहिंजे हिकु बयान में शाह महमूद कुरैशी चयो आहे त 2018 जी चूंडनि पार्टी संदसि ख़िलाफ़ साज़िश कई। उहा ॻाल्हि खुलियल नमूने चई रहियो आहे त इमरान ख़ान खे बि चई चुको आहे। हुन चयो त अॼु पंजाब अहिड़ो न हुजे हा जेकॾहिं हू MPA थी विया। खेसि को फ़र्क़ु न पियो, फ़र्क़ु अवां खे पियो, मुल्तान ऐं ॾखण पंजाब खे फ़र्क़ु पियो। शाह महमूद कुरैशी चयो त माण्हुनि खेसि चयो त ज़ैन खे न विढ़ायो, हू वाइस चेयरमैन जो पुटु आहे। जेकॾहिं हारायो त वॾी बेइज़ती थींदी। खेनि चयो त के जंगियूं खटण लाइ न विढ़ियूं वेंदियूं आहिनि। मेरे खिलाफ मेरी अपनी पार्टी ने साजिश की और 2018 में मुझे यहां से सूबाई असेंबली का मेंबर हरवाया। किसने? PTI ने। बरबला कह रहा हूं और खान को भी कहा है, आज पंजाब की ये कैफियत ना होती अगर शाह महमूद यहां से MPA होता। 217 वालों जागो, जागो। मुझे क्या फर्क पड़ा, मैं तो वजीर खारजा बन गया।